छा मसलो आहे? अगर मुझे नालो मुस्लिम वार्ड नंबर 1 में मसलो मूंखां इहो आहे त मुंहिंजो वापडा वारनि मूंखे ब्लैकमेल कई आहे। ठीकु आहे, हींअर मुंहिंजा हिकु ई बिल मुंहिंजे हथ में आहिनि। मुंहिंजे घर जो बिल आहे, हिकिड़ो घर जो बिल आहे, हिकिड़ो मुंहिंजे अॻियां दुकान आहे। दुकान मुंहिंजी 2 साल सां मुसलसल बंदि आहे। हर महीने 1400 बिल अचे थो, फिक्स बिल भरां पियो। हींअर जेको फाइबर तारूं वग़ैरह लॻियूं आहिनि, मीटर चेंज कया आहिनि, मीटर गवर्नमेंट तरफ़ां फ्री मिलिया आहिनि, इहो असांखे ख़बर पई आहे। लेकिन पोइ बि असां लाइन में चयो त 55,500 रुपया मूंखे ॾे, तुंहिंजा डिमांड जा। भाई डिमांड नोटिस छा जो तुंहिंजो मीटर बदिली थियो आहे, और मुंहिंजी मीटर बदिली जो डिमांड मूंखे ॾे, पाण पीआरां थो। चए न पोइ तुंहिंजा बिल में पैसा लॻी वेंदा। मूंखे बाबा ठीकु आहे, बिल में लॻी वेंदा, भरंदसि, बिल बि भरां पियो न। ही 2 बिल मुंहिंजे हथ में पिया आहिनि, 2 क्लियर आहिनि। हुनजे बावजूदि कल शाम जो मुंहिंजे घर जे मीटर जी लाइट ई कटी विया आहे। दुकानी तो हुई आहे कोन लाइट, 10 साल खां लाइट कोन्हे, बिल फिक्स आऊं भरां पियो। मुंहिंजे घर जी लाइट छो कटी, जॾहिं मुंहिंजा क्लियर बिल आहिनि, मुंहिंजे को बकाइजात कोन्हे, न को चोर आया। पोइ मूंखे ब्लैकमेल हरासा कनि पिया वापडा वारा, छाजे करे कनि था? बराए महिरबानी मूंखे इंसाफ़ कयो वञे। ॿी ॻाल्हि, सुभाणे मोर्चो हलाए वेंदसि, किन कोर्ट एनर्जी हुते बि वेंदसि। मूंखे इंसाफ़ वञे त पाणी असां वटि आहे कोन, 2 ॾींहं 3 ॾींहं छॾी पाणी अचे थो। अॼु पाणी आहे त मुंहिंजे घर लाइट कोन हुई, असां पाणी कोन भरियो, असीं परेशान आहियूं, ॿार परेशान आहे। एतिरो ज़ुल्म छो, छाजे लाइ? बिल भरण जे बावजूदि इंतज़ामिया खां आला ऑफिसर खां मुंहिंजी गुज़ारिश आहे, हिन नोटिस वरितो वञे ऐं मूंखे इंसाफ़ कयो।